शदादकोट में इंसानी हक़नि जे आलमी ॾियारे ते जीए सिंध रहबर कमेटी पारां सिंध जे क़ौमी कारकुन जे जिबरी गुमशुदगी अदालतुनि खां मथां क़त्ल ऐं इंसानी हक़नि जे लताड़ ख़िलाफ़ मुज़ाहिरो धरणो हथनि में बैनर प्ले कार्ड खणी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुबदार मीरजत आगा कालाणी मोतबर चांड साकिब रज़ा भट्टी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध अंदरि इंसानी हक़नि जी लताड़ मामूल बणियल आहे जॾहिं त क़ौमी कारकुन खे खंबे गुम कयो थो वञे, मासूम नियाणियुनि खे क़त्ल कयो थो वञे। अहिड़ा अमल इंसानी हक़नि जी लताड़ सम्झूं था। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त जिबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुन जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे अदालत में पेश करे इंसानी हक़नि जी लताड़ बंदि